नाज़रीन, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस कराची जे वफ़ाक़ी हवाले करण वारी सिफ़ारिश ऐं फ़रोग़ नसीम जी सरबराही में जोड़ियल कमेटी खे रद्द करे छॾियो। GDA सरबराह पीरपाॻारे चयो आहे त फ़रोग़ नसीम खे सोची सम्झी ॻाल्हाइणु घुरिजे। कराची खे धार करण वारियूं ॻाल्हियूं बर्दाश्त ऐं क़बूल करण जोॻियूं न आहिनि। कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान GDA सरबराह पीरपाॻारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम जी कराची खे वफ़ाक़ जे मातहत बणाइण वारी ॻाल्हि ते हैरत जो इज़हार कंदे चयो आहे त कराची खे धार करण वारी ॻाल्हि बर्दाश्त ऐं क़बूल करण जोॻी न आहे। हुन वधीक चयो आहे त कराची सिक्योरिटी जे हवाले सां महफ़ूज़ आहे। अहिड़ी सूरत में शहर खे वफ़ाक़ हवाले करण वारियूं ॻाल्हियूं दुरुस्त न आहिनि। फ़रोग़ नसीम खे सोचे सम्झी ॻाल्हाइणु घुरिजे। पीरपाॻारे जो चवणु हो त फ़रोग़ नसीम खे घुरिजे त कराची खे वफ़ाक़ जे मातहत करण बदिरां माज़ी जियां कराची खे वफ़ाक़ जो गादी वारो शहर बणाइण जी ॻाल्हि करे, छाकाणि त विरहाङे दौरान भारत मां लॾे आयरनि खे कराची में तरसायो वियो, पर पोइ ओचितो मुल्क जे गादी वारे हंध खे इस्लामाबाद मुंतक़िल कयो वियो, जंहिं ते क़ौमी ख़ज़ाने जा अरबें रुपया ख़र्च थिया।